सभु सवाल करणु खपनि। जमहूरियत में अगरि जमहूरियत हुजे त सभु सवाल बि करणु खपनि ऐं सिर्फ़ु सवाल न करणु खपनि, उन सवालनि जा जवाब बि अचणु खपनि। मिसाल जी मियां साहब ही शिकवा कयो या ही ॾोरापो ॾिनो त यार कराची में अमलमान मुस्लिम लीग नून करायो। हाणे कराची छा सॼे पाकिस्तान जे ॿार बचे खे ख़बर आहे त उहो असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो डिसीशन हो। मियां साहब त ज़ाहिर चयो त हा या न। जीअं 92 में धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हो, ज़ाहिर उन महिल जी इस्टेब्लिशमेंट इहो तय कयो। उन महिल बि MQM जे ख़िलाफ़ु बि हो ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु बि हो। ईअं ही जेको मामिलो हो लंडन वारे भाईजान जो, लेकिन बहरहाल सिविलियन फेस मियां नवाज़ शरीफ़ जो हो त ऐं पोइ वोट जेको आहे। अच्छा, चकवाल में छा चित्राल में छा थियो आहे? हा, वाकई में टनल उन्हनि जी पुराणी ख़्वाहिश हुई। अगरि उनखां पोइ वरी PTI खे वोट ॾेई छॾींदा, ॾोरापो त इहो ई मियां साहब ॾिए पियो न त कराची में असां करायो पर तव्हां वोट PTI खे ॾेई छॾियो, हुते असां चित्राल में ठारायो। इहो हिन ते वाकई पाकिस्तान में डिबेट थियणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि त छा असां वटि कारकर्दगी ते वोट न मिलणु खपे छा? ऐं अगरि वोट जो पैमानो कारकर्दगी इज्तमाही चङाई न आहे, ज़ाती लॻापा आहिनि या को जज़्बाती नारो आहे, त पोइ कारकर्दगी केर बि छो ॾेखारे? पोइ माण्हू दाऊं छो था कनि? लेकिन मियां साहब जे केस में, पीपल्स पार्टी जे केस में जेको ही करप्शन जो नैरेटिव हो, जेको IK अडियाला वारे जेको ठाहियो हो ऐं हुनखां अॻु बि इस्टेब्लिशमेंट बि डिघे अरसे खां हिन ॿिन्ही धुरियुनि ते जेको करप्शन जो नैरेटिव हो या इल्ज़ाम हो, उहो एतिरो भारी ऐं ॻरो हो जो माण्हुनि मियां नवाज़ शरीफ़ जी कारकर्दगी खे बि इग्नोर कयो। चइसो न, तव्हांखे या त तव्हांजी कारकर्दगी ते वोट मिले या तव्हांजे परसेप्शन ते वोट मिले। मिसाल तौरु अगरि हींअर अडियाला वारो जेको क़ासिम जो अब्बा आहे, उनजे लाइ जेको परसेप्शन आहे, जेको अक्सर ग़ैर जानबदार सर्वे सभु इहो चवनि था त अगरि हुनखे फ्री हैंड ॾिनो वञे त हमरा जेको आहे पंजाब ऐं KP खे ऐं कराची खे बि ऐं ख़ैर काफ़ी हंधनि ते मतिलबु धोई लाहींदो। जी हा। छो? मिसाल पाण सोचूं त 3.5 सालनि में इमरान ख़ान बतौर वज़ीर आज़म PTI जी गवर्नमेंट कहिड़ो जेको आहे वॾो को मतिलबु खीर जी हिते नदियूं पे वहियूं ऐं सॼो वाह वाह थी, अहिड़ो छा हो? को हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं, को 1 करोड़ घर ठाहे ॾिनो, को 1 करोड़ नौकरियूं ॾिनो, छा थियो? छा गवर्नमेंट हुई। लेकिन परसेप्शन तासुर इहो आहे त हू करप्ट न हो। जंहिंजे ख़िलाफ़ ही मुस्तक़िल केसिस आहिनि। कोशिशि कई अथऊं उहो अलाए जेको अल कादिर ट्रस्ट जो हाणे केस ठाहियो अथनि, सभु उनजी लॻा पिया आहिनि त न हू करप्ट हो। त मूंखे सम्झा, चलो मिसाल माण्हुनि जो जेको परसेप्शन आहे उन ते हलूं त न यार हू करप्ट न हो, मिसाल हाइपोथेटिकली मफ़रूज़े तौरु, त पोइ कारकर्दगी त कुझु बि न हुई। जी हा। सही थो चए मियां नवाज़ शरीफ़ त घटि में घटि पंजाब जी हद ताईं मोटरवे हुन ठारायो, पंजाब जो जेको शिकिल छबी चेंज कई आहे उन्हनि ई कई आहे, हू नवाज़ लीग कई आहे। लेट्स जेको ईमानदारी जी ॻाल्हि हुजे, पर जेको हू तासुर आहे करप्शन वारो, एतिरो भारी भरकम आहे त उन में पोइ हू ख़ान जेको आहे विच मां निकिरी अचे थो, ठीकु आहे यार करप्ट त कोन्हे। जेतोणीकि ख़ान वटि को बि अहिड़ो कारनामो गिणाइण लाइ 3.5 सालनि जी PTI हुकूमत वटि को बि कारनामो न आहे, पर परसेप्शन आहे त यार ही घटि में घटि बेईमान न आहे। हिकिड़ो BRT त हुन ते बि वॾो सवाल थियल आहिनि, पिशावर वारे। ठीकु आहे न, मतिलबु पिशावर में हिननि गवर्नेंस कई, पॉलिसी मेकिंग। KP में हिननि वरी कमु जेको कयो उते परफॉर्मेंस हुई। ॾिसो KP में ईअं नथा चई सघूं त पोइ भेरे जॾहिं खटक हो चीफ मिनिस्टर त यार एजुकेशन बहितर थी, हुननि जी हेल्थ बहितर थी, हुननि जी टेररिज़म खे छॾे करे पुलिसिंग बहितर थी, सभु शयूं बहितर थियूं। त चलो KP वारनि खे त सुठी हुकुमरानी जो मज़ो आयो त हू हिन सां जुड़ी विया आहिनि। पंजाब में त बोज़दार हो, बोज़दार कहिड़ी चङी गवर्नेंस करे वरिती, या पंजाब में कहिड़ो अहिड़ो मेजर हुन प्रोजेक्ट आणे छॾियो। त वाकई में मियां नवाज़ शरीफ़ जी अधु ॻाल्हि ठीकु आहे त यार कमु त हुन कराया बराबरि। त पोइ मियां साहिब खे इहो सोचणु खपे, या असांजे पॉलिटिशियन खे बिलूमूम इहो सोचणु खपे त करप्शन जो जेको इल्ज़ाम आहे हू पंजाब ऐं KP में हिकिड़ो अहिड़ो हाणे हू थी वियो आहे, नाक़ाबिले क़बूल थी वियो आहे, जो बावजूदु हिन जे त तव्हां कमु करायो था,
पंजाब ऐं KP जो माण्हू तव्हांखे वोट नथो करे, इहो सिंध ऐं बलूचिस्तान ते इहो फॉर्मूलो लागू न आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में न तव्हां कारकर्दगी ॾेखारियो, न तव्हां ऐं तव्हां भले करप्शन कयो की हिकिड़ी पार्टी, ऐं जनरली 60-70 सालनि में सिंध में छा थियो आहे, न के कारकर्दगी ॾेखारी आहे, न करप्शन में वधारो ई थियो आहे, घटिताई त कान थी आहे, पर हुते इहो मसइलो आहे। सो इहो ई सबबु आहे। सो मियां साहिब खे सवाल बि करणु खपनि, उन्हनि सवालनि जा ग़ैर जानबदार माण्हुनि खां जवाब बि ॻोल्हणु खपनि। जीअं मिसाल हू सवाल जेको आहे, हाणे हीअ त हिकिड़ी ॻाल्हि थी, पर मियां साहिब जो हू जेको ॾोरापो या सवाल आहिनि त भई हिकिड़े ॾींहुं वज़ीर आज़म आहियां, ॿिए ॾींहुं हाईजेकर आहियां, हिकिड़े ॾींहुं वज़ीर आज़म आहियां, ॿिए ॾींहुं पुट खां पघार नथो वठां त सादिक ऐं अमीन नथो रहां, इहो सवाल त हुनजा एस्टेब्लिशमेंट खां आहिनि। छाकाणि मुशर्रफ हुनखे हाईजेकर ठाहियो त उहो त भले हुननि खां जवाबु वठी वठे, पर हुनखां जवाबु कीअं वठंदो? हू हुनखे इहो पुछी सघनि था, मियां नवाज़ शरीफ़ खां एस्टेब्लिशमेंट इहो पुछी ज़रूरु जवाबी सवाल करे सघे थी तो सर आप क्या थे जब पहली दफ़ा आपको वज़ीर बनाया गया है, चीफ मिनिस्टर पंजाब बनाया गया जब, या पहली दफ़ा जब वज़ीर या चीफ मिनिस्टर ज़ियाउल हक़ ठाहियो, तो उनमें हिननि जो कहिड़ो सियासी क्रेडेंशियल्स हुआ या वॾी का सियासी प्रोफाइल हुई, तो बस पोइ जॾहिं असीं तव्हांखे ॾेई सघूं था त वठी बि सघूं।